अस्सलामुअलैकुम दोस्तों हिन वीडियो में असां तव्हांखे ॾेखारियूं पिया त हींअर जिद्दो शहर जेको सो शदीद तरीन मिट्टीअ जे तूफ़ान जी ज़द में आहे। जी हाँ दोस्तों, हींअर जेको सो शदीद तरीन मिट्टीअ जो तूफ़ान जिद्दे शहर गिरद नवाह जे जेके एरियाज़ आहिनि उन में ही शुरू आहे। ही तक़रीबन अॼु राति जो पौणे 9 बजे 8:30 खां पौणे 9 बजे आहिस्ता आहिस्ता शुरू थियो इशा जे टाइम ते जेको सो हींअर शदीद तरीन थी वियो आहे। अवां ही घिटियूं ॾिसी सघो था, हदे निगाह तमामु थोरी आहे। हिते हवा उन में एतिरी न आहे, तूफ़ान न आहे, सिर्फ़ु मिट्टी आहे, मिट्टी जो वसकारो आहे। जीअं असां वटि सियारे जो कोहीड़ हूंदी आहे, धुंध हूंदी आहे, पर ही मिट्टी जी धुंध आहे, मिट्टी जो कोहीड़ आहे। ॾिसी सघो था बिल्कुलु जीअं सनी सनी वारी आहे, उन जी जेका असां बरसाति जारी आहे अवां ॾिसी सघो था। उनखे मद नज़र में रखंदे सऊदी महकमा ट्रैफ़िक ऐं हाईवे डिपार्टमेंट जेको सो हिकु ड्राइवर्स लाइ हिकु अलर्ट जारी कयो आहे, ख़बरदार कयो आहे त जेको सो पंहिंजी गाॾियुनि जी स्पीड घटि मां घटि रखो ऐं ग़ैर ज़रूरी सफ़र खां परहेज़ कयो, ग़ैर ज़रूरी ड्राइविंग खां परहेज़ कयो ऐं जेके से पंहिंजूं हेडलाइट्स आहिनि, फॉग लाइट्स आहिनि, उहे ऑन रखो। हींअर त राति जो टाइम आहे, उहे लाइट्स ऑन हूंदियूं आहिनि, पर ॾींहं जो बि छो जो हिन जो जेको दौरानियो आहे घटि मां घटि 24 कलाक बि थी सघे थो ऐं जेको सो 72 कलाक बि थी सघे थो। जेको सो अॼु शाम जो ई शुरू थियो आहे, ही केतिरे ताईं हले थो का ख़बर कान्हे का। हिननि जी सुभाणे ॾींहं जो शिदत केतिरी हूंदी उन जी का ख़बर कान्हे का। सो जेको सो इहो महकमा ट्रैफ़िक जेको सो मुरूर इहो जेको सो हिकु अलर्ट जारी कयो आहे, हिकु तंबीह जारी कई आहे। सो मां दोस्तनि खे जेके ड्राइवर हज़रात आहिनि ख़ासि तौर ते उन्हनि खे गुज़ारिश आहे त हरू भरू सफ़र खां ॿाहिरि निकिरण खां पासो कंदा ऐं जेको सो स्पीड मिनिमम रखंदा ऐं उन सां गॾु जेको सो पंहिंजी लाइट्स खे ऑन रखंदा, जीअं साम्हूं ईंदड़ या पोयां ईंदड़ गाॾियूं ख़बरदार। सो दोस्तों हिन वीडियो ज़रिए असां तव्हांखे हिन तूफ़ान मिट्टी जे तूफ़ान जा शदीद तूफ़ान जा मंज़र ॾेखारियासीं। उमेदु आहे त अव्हां पाण एहतियात कंदा, जीअं पाण बि अव्हां कंहिं हादसे खां महफ़ूज़ रही सघो ऐं अव्हां मञा जेके से ॿिया बि महफ़ूज़ रही सघनि। सो उमेदु तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। असांजी वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा, महिरबानी।